वेलकम असांजे यूट्यूब चैनल में। उम्मीद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदो। दुलाब जी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त कहाणी जीअं जीअं हाणे अॻिते वधी रही आहे तीअं तीअं दोस्तों मंसूर खान जा दुश्मन वधी रहिया आहिनि ऐं मंसूर खान जा दुश्मन एॾा त वधी वेंदा रहज़न शाहनवाज़ खान ऐं पुलिस एजेंसियूं हर माण्हू मंसूर खान जो दुश्मन थी वेंदो। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि यादि कजो, मंसूर खान जा जेतिरा दुश्मन थींदा उन खां ॿीणा टीणा हुन जा वफ़ादार शहदाई बि वधंदा वेंदा हज़ारनि जी तइदाद में थी वेंदा, जेके हुनजे हिकु चवण ते कुझु बि पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु थी वेंदा। जी हाँ दोस्तों, मंसूर खान जी ताक़त ॿीणी टीणी थींदी वेंदी। दुश्मन हिकु वधंदो त ऐं दोस्त हुन जा हज़ारे वधी वेंदा। मतिलबु पोइ दुश्मनी बि हलंदी रहंदी ऐं हू पंहिंजूं वफ़ादारियूं बि ॾेखारींदो रहंदो। आहिस्ता आहिस्ता अॻिते हली जेको मंसूर खान पंहिंजे गुस्से ते कंट्रोल करे वेंदो, पंहिंजी माउ जो चयो मञी वेंदो। फ़िलहालु तूं पंहिंजे गुस्से ते कंट्रोल नथो करे सघे, लेकिन अचण वारे किस्तनि में बाद में हू पंहिंजे गुस्से ते ॾाढो कंट्रोल करे वेंदो ऐं इहो ई जेको आहे मंसूर खान वॾा कमु कंदो। ऐं दोस्तों थी सघे थो मंसूर खान जो आख़िरी जेको आहे बचणु ड्रामे जे आख़िरी किस्तनि ताईं बचणु नामुमकिन आहे। थी सघे थो बचाइनि, पर जेको कामरेड थींदो आहे त उहो मुश्किल आख़िरी किस्तनि ताईं बचे। बाक़ी ड्रामो ज़बरदस्त ऐं VIP थी चुको आहे ऐं इन ड्रामे पंहिंजी कामयाबी शुरू में ई माणे छॾी। ऐं जेको शुरू में असां जा रिव्यू कयासीं, बाद में जेको मंसूर खान जो किरदारु सभिनी जे साम्हूं आयो, हर कंहिंखे वणियो। बाक़ी ॿिनि जेको आहे किरदारनि ते थोरी घणी शुरू में तनक़ीद बि थी हुई, लेकिन मंसूर खान जे करे उहा तनक़ीद बि ख़तमु थी वई। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब ऐं लिंक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।